मुसामू हिते तोखे हिन करे घुरायो आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे सजावल खे झुकाइण। नवाब खान हिन महिल सिजावल खान तरफ़ां असां सां का बि नाइंसाफ़ी कोन्हे। पोइ असां सिजावल खान में हथ छो विझूं? अजायो हथ कोन था विझूं सजावल में। सजावल जो नाजाइज़ियूं हर कंहिंजे लाइ वधी वियूं आहिनि ऐं हाणे मीर बहावल जी छोकिरी बजाए सजावल वटि पनाह वरिती आहे। नवाब खान जहिड़ो तव्हांजो दुश्मन सिजावल आहे तहिड़ो ई तव्हांजो दुश्मन बहावल खान। पोइ तव्हां बहावल जी मदद छो कंदा? इहो इन करे त बहावल मुंहिंजी क़ौम ऐं मुंहिंजी ॻोठ जो आहे। इन करे मां बहावल खे ॿाहिरीं दुश्मन जे हथां कोन माराईंदुसि। असांजे विच में तोड़े लख इख़्तिलाफ़ हुजनि पर ॿाहिरियों दुश्मन आयो न त असांखे हिकु थियणो पवंदो। बहावल जो दुश्मन मीर आहे ऐं मीर वरी असांजे राज जो आहे। पोइ उन लाइ तव्हां छा था चओ? जेकॾहिं मीर असांखे पंहिंजो सम्झी आहे न त हू सजावल वटि पनाह न वठी आहे बल्कि मूं वटि अची आहे ऐं मां बहावल ऐं मीर जो पाण में ठाह कराए छॾियां। नवाब खान जेकॾहिं बहावल ऐं मीर खे तव्हां हिकु करणु चाहियो था त पोइ उहो क़दम तव्हां हिन महिल बि खणी सघो था। इहो बहितर रहंदो। ठीकु आहे अबू साहब, फिलहाल हिन दुश्मनी खे पासे ते रखो। तूं ईअं कर जो बहावल सां मिल उनखे पंहिंजे साथ जो यकीन ॾियार ऐं असां सभु गॾिजी करे हिन सजावल खे झुकाईंदासीं ऐं पोइ मीर ऐं बहावल जी छोकिरी खे वापसि आणे मीर ऐं बहावल जो पाण ठाह कराए छॾींदासीं। ठीकु आहे नवाब खान, मां हिन महिल हलां वञी बहावल सां मिलां ॾिसां त इहो बहावल छा थो चए। चङो हाणे मोकिलां थो। ख़बर पया तो तुंहिंजो पीउ सिजाल वटि आयो आहे ताक़ते ॻाल्हियुनि लाइ शायदि। बाबा वॾो ज़िद्दी आहे, हू कंहिंजी बि ॻाल्हि कोन ॿुधंदो। तुंहिंजो पीउ केतिरो बि ज़िद्दी हुजे पर तूं सिजाल खे कोन थी सुञाणी। हुन त नवाब खान खे बि हितां मेण करे मोकिलियो। ओ तुंहिंजो पीउ कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं पंहिंजी जॻह ते सही आहीं पर बाबा जी तबियत खां वाक़ुफ़ न आहीं। मूं बाबा खे राज़ी करण लाइ वॾी कोशिशि कई पर हुन त मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। हाणे तूं कंहिं ॻाल्हि में परेशान न थी, तव्हांजा सभु मसइला सिजावल हल कंदो। खुदा करे त ईअं ई थिए। ईअं ई थींदो। मीर ऐं तुंहिंजे पीउ जे विच में सिजावल ठाह करण खां सवाइ कोन मुड़ंदो। जेसीं ताणी ठाह न थींदो तेसीं ताणी तूं असांजी पनाह में हूंदी। आख़िर केसीं ताईं मां हीअ ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारींदसि? तूं अजायो पी ख़ौफ़ करी, हीउ तुंहिंजो पंहिंजो घर आहे ऐं तुंहिंजो पीउ हिते को बि तोखे नुक़सान कोन पहुचाए सघंदो। ॻाल्हि नुक़सान जी न आहे, बसि दुआ कयो त बाबा ऐं मीर हिकु थी वञनि त मुंहिंजी दिलि खे सुकून मिले। मेरा बहावल वॾो ज़िद्दी आहे, हेॾो आसानी सां त मञी थो। जवल खान इहा त मूंखे बि ख़बर आहे त बहावल मरंदो मरी वेंदो पर मूंसां ठाह कॾहिं बि कोन। बहावल खान खे त खणी मां कहिड़े बि तरीक़े सां ठाह लाइ राज़ी करे बि विझां थी पर मूंखे हिकिड़ो ॿियो शक इहो आहे त किथे नवाब खान बाहि में टपोन ॾेई काइजी पए। बाबा साईं, नवाब खान जो इन दुश्मनी में छा वञे? नवाब खान खे केरु नथो सुञाणे। हा अकबर, वो हमेशा पराई बाहि ते हथ सेकींदो आहे। पोइ तूं इहो सोच तो हिन चक्कर इन ॻाल्हि खां परे कीअं थो रही सघे? हिन मसइले जे विच में ज़रूर अचे पर हिन वक़्तु नवाब खान ऐं बहावल जे विच में दुश्मनी हलंदड़ आहे। मीर मूंखे झुकाइण जे लाइ जो नवाब खान त शैतान जी बि ग़ुलामी करे सघे। पोइ तूं एतिरो सोच त बहावल खान सां न मिलंदो। बाबा साईं, जेकॾहिं नवाब खान बहावल खान सां ठाह करे बि पर छा बहावल ने दुश्मनी खे ख़त्म कंदो? नवाब खान बहावल जे पुट जो कातिल आहे, पोइ बहावल खान हुन सां हथ मिलाईंदो? करीब हिन वक़्तु बहावल खान जे मथां शैतान सवार आहे। पोइ हिन मसइले खे गैरत जो मसइलो ठाहियो वेठो आहे। छोकिरी खे वापसि करण लाइ पंहिंजे वॾे खां वॾे दुश्मन सां बि हथ मिलाईंदे देरि न कंदो। जवल खान जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ तव्हां त मुंहिंजे करे मसइलनि में घिरजी वेंदो। मीरा, मुंहिंजे लाइ त तूं बिल्कुलु ई परेशान न थी। हिननि सभिनी खे मां मुंहुं ॾेई सघां थो। हिननि सभिनी जो पाणी मुंहिंजो कछल आहे। बसि रुगो हिकु दफ़ो इहे ज़ाहिर थी साम्हूं अचनि
हाणे कंहिंसां बि रिआयत नाहे करणी। जेको साम्हूं ईंदो उनखे खोटणो आहे, पोइ मीर हुजे या सिजावल। न चाचा, असांखे जल्दबाज़ीअ सां कमु न आहे वठणो। जेकॾहिं मीर जे करे असां सजावल सां दुश्मनी करे वेठासीं न चाचा, त पोइ राणी वापसि कोन थींदी। तो चवीं थो त सिजावल सां दुश्मनी नाहे करणी, पर ॻाल्हियुनि जे ज़रिए बि सिजावल राणी खे वापसि न कंदो। जॾहिं बि सिजावल सां असां ॻाल्हियूं कयूंसीं न, हो पूरो ज़ोर रखंदो त मीर सां ठाह कयो। चाचा, मां नथो चवां त को सजावल खान सां असां ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियूं न कंदासीं त ॿियो छा करण वारो आहीं? चाचा, कुझु दुरियुनि खे पाण सां गॾाए सजावल मथां ज़ोर वधाईंदासीं। हिन वक़्तु केरु आहे जो असांजो साथ ॾींदो? चाचा, असांजे साथ ॾियण लाइ घणा तयार थी वेंदा। जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां वञी नवाब खान सां ॻाल्हायां। न वक़्त हिन कमीने ज़ालिम जो असांखे साथ नथो खपे। चाचा साईं चवंदा आहिनि त पंहिंजी गतीअ लाइ गॾ खे बि पेरे पवणो पइजी वेंदो आहे, त पोइ छो न असां नवाब खान खां पंहिंजो मक़सदु हासिलु कयूं। मां मञा थो सिजावल जा गोॾा खोड़ाणा, पर मां नथो चाहियां त कंहिं दुश्मन जो मूंखे साथ खपे। मूसा, शादी जूं लख लख मुबारक हुजनि। ख़ैर मुबारकूं सोडल। उसा शादी में त संगत खे यादि ई कोन कयई। नज़ीर, हिन महिल दोस्त घटि ऐं दुश्मन वधी विया। गद्दारी कंहिं ॿिए कई हूंदई ऐं उन्हनि जो इल्ज़ाम तूं असां मथां थो हणी। असांजे ऐं मीर जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कराइण वारो कहिड़ो सोडल? इहो नज़ीर ई त हुयो। उसा, मूंखे बेवकूफ़ बनाइण वारो इहो बख़्शल आहे। मूसा, मीर त तोखां माफ़ी वठण लाइ बि तयारु आहे। मीर जा ई मुंहिंजा रस्ता अलॻि आहिनि, पर हिन महिल जेको मीर गंद कयो आहे उनखे सलाह ॾियण वारा छा तव्हां आहियो? मूसा, मीर त पंहिंजी घरवारी खे वठी वियो आहे, हुन में गंद कहिड़ो कयो अथसि? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए सोडल, छा माण्हू पंहिंजी घरवारी खे ईअं वठी वेंदो आहे जीअं मीर वठी वियो? चाचा बहावल जे मुंहं ते कारे मले ऐं पोइ पंहिंजी घरवारी खे पाण सां गॾु वठी वियो। हिन महिल चाचा बहावल एतिरो त मीर ते ॾमरियो वेठो आहे जो मीर जे रत जा बुक भरे पियो। इहो ॿुधी छॾिजांइ त तव्हां इहा सलाह ॾेई मीर खे ऐं उनजे घर खे आबाद था करायो, पर तव्हां इहो मीर जो घर बर्बाद कयो आहे। तमामु जल्द हाणे चाचा बहावल ऐं मीर जे विच में रत जी रांदि शुरू थींदी। मां बि ॾिसां त तव्हां मां कहिड़ो जवान आहे जेको हिन जे दुश्मनी खे रोके। सजावल खान, मूं सम्झो तव्हां मूंखे वेसारे छॾियो हूंदो। असद साहब जेसीं ताईं तव्हां पंहिंजी ड्यूटी ते आहियो न, केरु बि तव्हांखे विसारे नथो सघे। हा, बाक़ी जेकॾहिं रिटायर थी वियो त पोइ थी सघे थो त असां पाण सां थियूं ऐं तव्हां बि सभिनी जे दिलनि तां विसरी वञो। हुकुम कयो, तव्हां मूंखे कीअं यादि कयो आहे? असद साहब, मां चाहियां थो त तव्हांजी वापसि पोस्टिंग मां हिन थाणे ते करायां। पर सजावल खान, नवाब खान हिते मूंखे रहण कोन ॾींदो। असद साहब, हिकु ॻाल्हि त पंहिंजे पले ॿधी छॾियो, जेकॾहिं मूं तव्हांखे वापसि हिते आंदो त उहो नवाब खान त छा, नवाब खान जा मलाइक बि तव्हांखे हितां वापसि नथा मोकिले सघनि। जेकॾहिं हिते पोस्टिंग थी सघे थी न, पोइ तव्हां भली कोशिशि करे ॾिसो। हिन वाइदे सां त पोइ तव्हांखे हर कमु मुंहिंजे चवण मुताबिक़ करणो पवंदो। असद साहब, किथे ईअं न थिए जो तव्हां नवाब खान जा सावा ॻाढ़ा नोट ॾिसी। सजावल खान, मां एॾो बेज़मीरो न आहियां जो तव्हां जूं सभु महिरबानियूं विसारे नवाब खान जी कच्छ में बीहां। त बसि तमामु जल्द तव्हां हिते हूंदो, पर असद साहब हिते अचण खां पोइ मुंहिंजी न भलाईअ खे मिड़ई दिलि ते रखिजो, विसारजो न। मुंहिंजी वफ़ादारी जी हिते अचण खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। उस्ताद यासीन सालनि खां पोइ मुंहुं ॾेखारियो आहे। हाणे जॾहिं हिते आयो आहे न, असां हिन खे वञण बि कोन ॾींदासीं। जॾहिं खां न ही बुढा कम मां छॾे वियो आहियां, तव्हां नवां जवाननि खां मां पासीरो थी वियो आहियां।
हाणे जी न मां तोसां गॾु बुसि त पुलिस जे नज़रुनि में अची वेंदुसि। उस्ताद ये बुढ़ा कम मां छॾे वियो हां, पर संगत जे चक्कर में अची पुलिस जे नज़र में अची वियो हां। तॾहिं तव्हां संगत खां पासीरा रहण थो चाहे। पोइ बि संगत खे मुंहुं नाहे छॾियो, पर अलाए छो संगत मूंखे छॾींदी पई वञे। हिकु संगत वारा छॾिया त ॿिया अची हाणे जॻह ते, तूं परेशान छो आहीं? जेकॾहिं न तूं हुकुम कंदे त लॾो खणी ईंदासीं। उस्ताद त नारो हयूं बीठो आहे। पोइ इनकार असां बि कोन था कयो। हली हलियो अचे, असांजो तॾो हाज़िर आहे। मूं पूरो ज़ोर लातो आहे, पर चाचा बहावल तव्हां सां हथ मिलाइण लाइ राज़ी नथो थिए। त पोइ छॾीस, हले वञी चपल सां मथो हणे, पोइ जॾहिं साणो थी पवंदो न पाणे ई अची हथ मिलाईंदो मूंसां। चाचा चवे थो त सजावल खान सां सिधो वेड़णो आहे। जेकॾहिं सजावल में हथ विझंदो न त मारियो वेंदो। तव्हां बि त इहो ई था चाहियो न। वक्त बहावल खां वधीक मुंहिंजो दुश्मन सजावल आहे। पोइ मां कीअं चाहींदुसि त सजावल खां अॻ में बहावल मरी वञे। जेकॾहिं चाचा बहावल मारिजी वियो त उन जे खून में असां सजावल खे फांसी ॾियाराए सघूं था। सजावल लाइ केतिरा खून करे आज़ाद घुमंदो थो वञे, पोइ बहावल जो खुद मन खे कहिड़ी फांसी ईंदी? पोइ छा करणु घुर्जे बाबा? बहावल जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहार, असांखे सभिनी खे गॾु थियणो आहे ऐं पोइ सजावल जे साम्हूं बीहणो आहे। हिन लाइ शेर अली, मूसा, दरिया खान समेत मूसा बि उनखे हथ मिलाइणो पवंदो। पोइ बहावल खे इहो न सोचणु घुर्जे त को सॼण आहे या दुश्मन। असां सभु गॾिजी जॾहिं सजावल जे साम्हूं थींदासीं न त पाणे मीर असांजे हवाले कंदो। ॿी का वाट बि कोन बचंदी सजावल जे लाइ। ठीकु आहे बाबा साईं, इहा ॻाल्हि मां चाचे बहावल जे दिमाग़ में विहारियां थो। अलाह कंदो त हू सम्झी वेंदो। मूसा तूं मुंहिंजे घर में, मूसा तूं हिते मूंसां हमदर्दी ॾेखारण आयो आहीं या मुंहिंजी बेवसी ते तमाशो करण आयो? चाचा बहावल, कल बि हिन दिलि में तुंहिंजे लाइ इज़त हुई ऐं अॼु बि इज़त आहे। जे तूं मुंहिंजी इज़त रखी आहे उन ई टेम ते तूं मीर जो सिर कलम करे छॾी आहे त अॼु मुंहिंजी इज़त जो जनाज़ो न निकिरे। कुझु मुंहिंजूं ग़लतियूं आहिनि ऐं कुझु वरी ॻाल्हियुनि खे तव्हां हवाए ॾेई वधाए बि छॾियो आहे। वाड़े मूसा अञा बि तूं मुंहिंजे मथां थो उछलाई। मां हक़ीक़त तां परदे खणण जी कोशिश पियो कयां ऐं तव्हां हक़ीक़त ॿुधो ई न पिया। हिनमहिल यार तुंहिंजी हमदर्दी मूंखे कान थी खपे। मां मीर सां अकेलो ई मुंहुं ॾेई सघां थो त कोई तूं भुलियल आहीं चाचा। हिन महिल मीर वञी वागूअ जे वात में वेठो। छा तूं उतां मीर जो शिकार करे सघीं थो? जे मां मीर जो शिकार न करे सघियुसि न भला मीर जो शिकार थी त वेंदुसि न, पर तोखां मदद कोन वठंदुसि। चाचा इन ये तुझे ॿाराणे ज़िद तोखे अकेलो करे छॾ ऐं हाणे इन ये ज़िद तां हटी तोखे हक़ीक़त ॿुधणी पवंदी। कहिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि थो पुछी? तूं इन ॻाल्हि खे नथो मञी त मीर तुंहिंजी भेण ऐं मुंहिंजे पुट जो कातिल न आहे? छा इहा हक़ीक़त न आहे जो तो वञी उन कातिल सां हथ मिलायो? बेज़मीरो आहीं तूं।
था यार कद दरिया खान के निकल जा पुत्र ओने छड़ी जा तू निकल तू अचू ठीक है चाचा मुखा गलती थी त मुखे मीर सां हथ न मिलाइण खपे हा पर एक गाल त ॿुधाए छा इहा ग़लती हिन महिल तव्हां कोन पिया कयो जॾहिं त मां तो वटि हली आयो पंहिंजी ग़लती तस्लीम करे तुंहिंजी मदद करण थो चाहियां तोसां गॾिजण थो चाहियां पर पोइ बि तूं इनकार थो करे ठीक है चाचा मूंखे तुंहिंजी मदद जी का बि ज़रूरत न आहे जिन पेरनि सां आयो आहीं न उन्हनि पेरनि सां वञी सघीं थो तूं ठीक है चाचा तुंहिंजो इहो हुकुम बि मुंहिंजे अखियुनि ते मां इन जे पेरनि सां वापसि थो वञां पर हिकिड़ी ॻाल्हि मूंसां जी कन खोले ॿुधी छॾ तूं अकेलो मीर ऐं सिजावल सां मुक़ाबिलो नथो करे सघीं जेकॾहिं तो पंहिंजी धीउ राणीअ खे वापसि आंदो त ही मूंसां ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम कंदो चाचा साईं जेको सची नियत ऐं दिलि सां मदद लाइ अचे उनखे ॿार न आहे कट चाचा असांखे त मूंसां जूं महिरबानियूं मञणु घुरिजनि जो सची दिलि सां असांजी मदद करण लाइ आयो आहे पोइ असांखे पंहिंजो रंज छॾे मूंसां खे दिलि सां लाइणु घुरिजे दरिया खान केरु हुया उन्हनि सां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी हुई उस्ताद ही नवाब खान जा माण्हू हुआ पर हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे ख़बर नथी पए त हिननि मूं ते हमलो छो कयो जॾहिं त मूसा नवाब खान सां ठाह करे चुको आहे पोइ नवाब खान मूसा जी संगत मथां हमला छो थो कराए नवाब जो वक़्तु भरिजी आयो आहे तॾहिं त हू हर कंहिं सां खो सघंदो थो अचे नवाब खान हाथी आहे दरिया खान उनखे लेटाइण नामुमकिन आहे हिन वक़्तु अहिड़ा औज़ार निकिरी पिया आहिनि जो आङुर चोण जी देरि आहे ऐं वॾे में वॾा हाथी पट पइजी वेंदा आहिनि दरिया खान मां त तोखे इहा ई सलाह ॾींदुसि हिन मसइले खे इते ई दरगुज़र करे छॾे न उस्ताद न मां घणी दरगुज़र करे चुको आहियां हाणे मां दरगुज़र न करे सघंदुसि जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ असां तोसां गॾु आहियूं पहिरियां उन्हनि में हथु विझो जन तोखे मारण जी कोशिशि कई ईअं ई कंदासीं उस्ताद यासीन पहिरियां हुननि खे ॿधी ऐं हिते खणी ईंदासीं ख़बर त पए त हुननि जेको हमलो मूं ते कयो आहे उहो कंहिंजी चोट ते कयो आहे पहिरियों हुननि जो वात खोलाईंदुसि ऐं उन खां पोइ उन्हनि में हथ विझंदुसि जन हुननि खे हिते मोकिलियो आहे बाबा साईं पुलिस पई अचे मां हुननि ॻाल्हि की हिते अचे पहुतो आहियां हीर तूं न पासा निकिर अकबर घर वञीस त सर हिते केरु बनाए सर सम्झां थो त असांजे अचण खां ई पहिरियां मीर खे ॿाहिरि कढी छॾियो अथनि सजावाल खान जे तो मीर खे हाज़ुर न कयो न त मजबूरन तुंहिंजे घर ते मूंखे छापोणो पवंदो मान साहब पंहिंजे दिमाग़ मां हवा इहा कढी छॾ त को तूं मुंहिंजे घर में छापो हणंदी छा तूं सम्झी हा सम्झी छा थो तूं मुंहिंजे घर में छापो हणंदे ऐं मां माठ करे वेही निंड कंदुसि या तोखे ॾिसंदुसि सुविधा जेकॾहिं पंहिंजी जान मां बेज़ार हुजी न त पोइ हणी ॾेखार छापो मां बि ॾिसां त कीअं थो छापो हणे सजावाल खान तूं कानून खे धमकी पियो ॾीं मां कानून जे मुहाफ़िज़ सां नथो ॻाल्हायां पर नवाब खान जे पालियल चमके सां बस ज़बान बंदि रख चुप चुप सिजाउल खान जो तॾो आहे बाबा साईं जीअं तव्हां असांखे चयो असां उहो कमु उहे ई करे आयासीं हाणे त दरिया खान असांजो पीछो ज़रूरु कंदो वरियव
अॻिते तव्हांखे छा करिणो आहे इहो बि ॿुधी छॾियो। हा हा हुकुम कयो बाबा साईं। हाणे ॿुधो, इन कम में कोताही न थियणु घुरिजे। जेको चयो आहे उहो थियणु घुरिजे। सजावल खान, जे तव्हां मूंखे अखियुनि ॾेखारण जी कोशिश कई न त मीर खां पहिरियां तव्हां अंदरि हूंदव। मूंखे लाकअप करण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। हिते तॾहिं अचिजांइ जॾहिं मूं ते का FIR दाख़िल थिए। जेकॾहिं हींअर मूंखे हिते तंग करण लाइ तूं परी आहे न, सॼी ॻोठ जा ॿार तुंहिंजे मथां बचींदसि। ख़बर अथई कहिड़ो अशर कंदा तुंहिंजो? हा, हाणे पहिरियों ड्राए अथऊं ॿार कहिड़ो अशर? सर हितां पहिरियों ड्रायो न त हिन ॻोठ जा ॿार अहिड़ो असांजो अशर कंदा। इकबाल साहब त छा, पर असांखे शहर जो कुतो बि कोन सुञाणींदी। अचो मूंसां। सजावल खान जे घर ते हणंदी छापो। कॾहिं न थी सूबेदार अहिड़ो अशर कंदो साईं जो पंजाब कोन सुञाणींदे। छापो थो हणे। ठीकु आहे भक्त, मूं पंहिंजो ज़िद छॾियो। सिर्फ़ ज़िद न चाचा, पर तव्हांखे पंहिंजी दिलि मां कावड़ बि कढणी पवंदी। मूं पंहिंजी दिलि मां केरु कढी छॾियो। हाणे मूं सारगो इहो ॿुधा त मीर खे सिजावल जे पगल मां कीअं कढणो आहे। ॿुध चाचा, जंहिं मूसा खे तो बेज़मीरो कोठियो उनजी ज़बान ते एतबार बि करेसि। सभ खां पहिरियां असांखे सिजावल सां झेड़ो नाहे करणो। सिजावल जे चंबे मां मीर खे अकेलो करणो। मूंसां तूं छा थो सम्झी? असांजे ज़ोर ते सजावल मीर मां हथ कढंदो? असां केॾो बि ज़ोर सजावल खान जे मथां रखूं वक़्तु, पर सजावल कॾहिं बि कोन मञंदो, छो त हू ज़िदी आहे। जॾहिं तोखे ख़बर आहे सजावल ऐसूड़े जी गिग आहे त पोइ मीर खे अकेलो कीअं था करे सघूं? चाचा सजावल खान असांजी पूरी बिरादरीअ खां ॾाढो कोन थींदो। उनजे करे थोरो पाण खे सोचणो पवंदो। पूरी बिरादरीअ सां गॾु नवाब खे बि पाण सां मिलाइणो पवंदो। ऐं जॾहिं असां सभई पाण में गॾिजी सिजावल खान जा रस्ता बंदि कंदासीं त पोइ सिजावल मजबूर थिए या असांजी ॻाल्हि मञंदो या वरी मीर खे अकेलो करे छॾींदो। मीर जे मथां ज़ोर रखण लाइ मां पंहिंजे पुट जे कातिल नवाब खान सां हथ मिलायां? केर थो चवे चाचा त तूं नवाब सां हथ मिला? मूंसां मुंहिंजो ज़मीरी गवारा नथो करे त मां इन कमीने नवाब खान सां हथ वञी मिलायां। ॿी का वाट ॻोल्ह, ॿियो को रस्तो ॾिस जंहिंसां इहो सिजावलड़ो असांजे जंपे में अची वञे। पंहिंजे बाबे जे चवण ते लिकी वार पिया कयो। हाँ, वरी हलो फिर के होता कते वरी हलो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।